SRSO ऑर्गेनाइजेशन सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन जेका आहे उहा फूड डिस्ट्रीब्यूशन पई करे ऐं इहे मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जिन खे ही फूड डिस्ट्रीब्यूट कयो वियो आहे। न रुगो फूड आहे बल्कि उनखे कपिड़ा बि ॾिना विया आहिनि ऐं इन तरीक़े सां ही हिकिड़ी सपोर्ट आहे जेका थिए पई हिन वक़्तु मीरपुर ख़ासि में SRSO जी तरफ़ां। सो दिस इज़ गुड इनिशिएटिव, वी मस्ट एप्रिशिएट हिननि इनिशिएटिव्स खे असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे। ॾिसो केतिरी मुनज़म क़िस्म जी हीअ विरासत आहे जंहिंमें तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी बदनज़मी नज़र न ईंदी। सभु ॾाढो सब्र ऐं तहमुल सां जेके आहिनि ही पंहिंजी जेका उन्हनि जी मदद थिए पई उहा वसूल करे रहिया आहिनि। सो ही आहे सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन SRSO जे ताउन सां थींदड़ ही हिकिड़ो फलाही कमु जेको मीरपुर ख़ासि में हिन वक़्तु थी रहियो आहे ऐं जस हुजे तमामु उन्हनि माण्हुनि खे जेके हिन वक़्तु बोल मुतासिरनि सां गॾु आहिनि ऐं ॾाढी मुनज़म क़िस्म जी जेका आहे तव्हां ॾिठी डिस्ट्रीब्यूशन। तो अल्लाह नवाज़े त इहे ॾिजे इंशाअल्लाह जल्द असीं हिन आफ़त मां निकिरी ईंदासीं।